विछोड़न जे वर चढ़ी वियल ज़िंदगी प्यारे पीउ जो विछोड़ो। कलम खणे थो ॻोठ फ़कीर पुनू खान निज़ामानी खां अली बख्श निज़ामानी। ॾुखनि ॾोलावन ऐं सुॾकनि में विञाइजी वञण खां पोइ लिखियल मुंहिंजी हिन दर्द कथा खे मोहम्मद खान तुंहिंजे आवाज़ जी तंद तार में ॿधो अथमि। भाउ मोहम्मद खान ख़लीफ़े महमूद फ़कीर जी नगरी मथां उभरी ऐं सिंधु कंदी लाड़ जे ॻोठनि मथां लही वेंदड़ उहे सिज ऐं उहे ॾींहं केॾा न महबूब ॾींहं हुआ। बकोल भिटाई जे त वेठे मूं वियो लड़ी सिज लकनि तां, वेठे मूं वियो लड़ी सिज लकनि तां। आऊं ॾोरींदी केतिरो पहिणनि पेर पियो, सूरनि साण सियो अची थियमि जेॾियूं। जॾहिं असांजो प्यारो वालिद बाबा जान फ़कीर हाजी पुनू खान निज़ामानी सुबुह जो पिरे फुटंदे निंड मां उथी घर खां उताक ईंदो हो ऐं पिरीं हो पेर पाईंदो हो त घटियूं गुलज़ार थी पवंदियूं हुयूं। वंहिंजे तूं विछोड़ा ॾेई अखियूं ओचंगार थी पवंदियूं। अञा अली बख्श उते आहे जिते हो तो छॾियो बाबा जानी, कुठो तो अहिड़ो निज़ामानी, दिलियूं बीमार थी पवंदियूं। बकोल भिटाई जे त डूंगर ॾुखोयनि खे दिलासा ॾिजनि, डूंगर ॾुखोयनि खे दिलासा ॾिजनि। घणो पुछिजे तिन खे जिन वटां हो त वञनि, तूं कीअं सदा तिन पहण पेर ॾुखोईं। सच पुछे त मोहम्मद खान जीवन पंध जूं 30 बारूं गॾु गुज़ारींदड़ मुंहिंजो प्यारो बाबा साईं असां सभिनि जी जान हो। बाबा साईं खिलणो मिलणो मोहब्बती माण्हू हो, पाण अणपढ़ियल हूंदे बि हिकु आला अखलाक जो इंसान हो। बाबा साईं दोस्तियूं निभाइण जो बि अमीन हो। इहो ॾींहुं बि चिटो यादि अथमि। बाबा जान दोस्तनि खे टाइम ॾियण सां गॾोगॾु पंहिंजी ज़मींदारी बि संभालींदो रहियो। ईअं असां बदनसीब औलाद मथां बि साह पसाह छॾींदो छपर छांव रहियो। शायदि बाबा साईं हाजी पुनू खान जी ज़िंदगी जे पुठियां हिननि सिटुनि पे झातियूं पातियूं त मर्द तुंहिंजी का वञी बाक़ी दुनिया में ॻाल्हि रहंदी, हीअ दुनिया सारी अव्हां लाइ बाब मिसल हिकु ख्वाब रहंदी। ऐं पोइ सुरमो पाईंदड़ सफ़ेद अखियुनि जी झलक जियां अॼु बि इहो चिटो यादि अथमि त बाबा खां 2 साल पहिरीं मुंहिंजो चाचा साईं बाबा जो नंढो जिगरी भाउ हासिल खान 2013 ईस्वी में ज़िंदगी जी जंग हाराए चुको हो। ऐं चाचा साईं जो विछोड़ो असांजी ज़िंदगी में केतिरा ई दर्द छॾे वियो हो। जॾहिं 2016 जे कैलेंडर जो आख़िरी पतो टुटण ते हो ऐं सुबुह जी वेला जी महक हुई, 26 मई 2016 जो उहो ॾींहुं अॼु बि असांखे चिटो यादि आहे, जॾहिं असांजो प्यारो ऐं दिलनि ते राज कंदड़ बाबा साईं हाजी पुनू खान निज़ामानी अलविदाई जा हथ लोॾींदे मोकिलाणी कई हुई। पुण था पलाणी नोठी अॼु बाखरा, पुण था पलाणी नोठी अॼु बाखरा, पारेसियूं पाण में ॾेर ॾियाणे ॾीन, हो त पुनू था नीन बारोची ॿोली कयो। हा, असां कॾहिं इहो सोचियो बि न हो त इहा संदसि आख़िरी मोकिलाणी साबित थींदी ऐं बाबा साईं खे जिस्म में थोरी तकलीफ़ हुअण करे जेका तकलीफ़ हुन असां खां लिकाईंदे ॻाल्हि न कई हुई ऐं संदसि उहा ग़लती असां लाइ जुदाई जो सबबु बणिजी वई। जॾहिं बाबा साईं जी तबियत ख़राब थी त असां खेसि फ़ौरन न मातली जे के निजी अस्पताल खणी पहुतासीं, पर बाबा साईं जी तकलीफ़ में इज़ाफ़ो थींदो वियो ऐं असां सभु अल्लाह ताला जी हुज़ूर में हथ खणी बाबा साईं जी ज़िंदगी जी ख़ैरात घुरण लॻा हुआसीं, पर उहे दुआऊं क़बूलियत जे दर ताईं पहुची न सघियूं ऐं डॉक्टरनि असांखे ॿिए शहर ॾांहुं वञण जो चयो ऐं असां बाबा हाजी पुनू खान खे गाॾीअ में खणाए
ऐं निकितासीं मस त बाबा साईं जो रूह जिस्म मां प्रवास करे वियो ऐं बाबा साईं उन मंज़िल ॾांहुं हलियो वियो जितां को बि वापसि न आहे आयो। 26 मई जी उहा सर्द सुबुह गरम बणिजी वई ऐं असां लाइ पोइ असां जूं उब ॾारींदड़ ओछंगारूं बि बाबा हाजी पुनो ख़ान खे जॻाए कोन सघियूं। ऐं दर्दनि जी हिन दुनिया में अॼु बि जॾहिं उतर जूं सर्द हवाऊं लाड़ जी सलामी भरणी ॾियूं आहिनि, अॼु बि जॾहिं परदेसी पखी सिंध जे ढंढनि जा पनाहगीर थींदा आहिनि, अॼु बि जॾहिं मच कचरियूं मचंदियूं आहिनि त हाजी पुनो ख़ान यादि ईंदो आहे। समूरियूं कचरियूं उन जे टहकनि सवाइ ॿाणकियूं लॻंदियूं आहिनि। बसि हाणे असां उन जी यादुनि जो जनाज़ो कुलनि ते रखी जीअंदा आहियूं। हा मोहम्मद ख़ान, अॼु 18 शोबान जुमे जे ॾींहं ते बाबा हाजी पुनो ख़ान जे विछोड़े खे 5 साल गुज़री चुका आहिनि, पर मुंहिंजे तस्वर में सिर्फ़ु 5 ॾींहं गुज़रिया हुजनि। हा, सिर्फ़ु 5 ॾींहं गुज़रिया हुजनि। बाबा साईं, तूं कॾहिं बि विसरी न सघंदे। हा, तूं कॾहिं बि न विसरी सघंदे जेसी साह मुंहिंजे जिस्म में आहे। अॼु 26 मई जो सिजु असां लाइ मातम खणी अचे थो। अॼु बि 26 मई जो सिजु असां लाइ मातम खणी अचे थो ऐं अंदर मां उथंदड़ आऊं ऐं दाऊं मौत खे मयार ॾेई विझंदियूं आहिनि त मार पोइ मौत तूं हाणे मुदाए थो आहीं। मार पोइ मौत तूं हाणे मुदाए थो आहीं। घाई अहिड़ा घोट जिन मुद न हुई